सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 12 सबक 14 दौर जा सवाल भाङो ॿियो रिव्यू क्वेश्चंस पार्ट 2 ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली का मां आहियां नाना आबिद ॿारो दौर जे सवालनि जो पहिरियों हिसो असां पहिरें सबक में कयो हो। हाणे हिन सबक में 14 सबक में जेको हिन बाब जो आख़िरी सबक आहे इन में असां दौर जे सवालनि जो ॿियो हिसो पूरो कंदासीं। सवाल नंबर 4 है clearly identify the marked objects of the following picture and put the correct answer in the boxes using given words। हिननि बॉक्सेस में हिननि मां लफ़्ज़ लिखणा आहिनि। लफ़्ज़ आहिनि मेटियोर, मेटेरॉइड, एस्टेरॉइड बेल्ट ऐं मेटेरॉइड। हेठि ॾिनल तस्वीर में निशान करे शयुनि खे चङी तरह सुञाणे सही जवाब जे खाने में हेठि ॾिनल लफ़्ज़नि मां चूंडे लिखो। खिरंदड़ तारो, पुछड़ तारो, नंढड़नि वारी पटी। हाणे खिरंदड़ तारो जेको आहे हुनजी असांखे ख़बर आहे त अंग्रेज़ीअ में 3 मुख़्तलिफ़ स्टेजिस ते मुख़्तलिफ़ नालो हूंदो आहे, मिटियोर, मेटेरॉइड ऐं मेटेरॉइड। अचो त यादि कयूं। असां ॾिठो त जॾहिं स्पेस में हूंदो आहे त उन महिल मेटेरॉइड हूंदो आहे, जॾहिं एटमॉस्फेयर में यानी वायुमंडल में ईंदो आहे ऐं ॿरी पवंदो आहे उन महिल उनखे मिटियोर चइबो आहे। पर जॾहिं ज़मीन ते किरी पवंदो आहे त पथर वांगुरु हूंदो आहे, शाबी पथर यानी मेटेरॉइड थी वेंदो आहे। अहिड़ी तरह असां जा नाला लिखूं था हिते। जॾहिं स्पेस में आहे त मेटेरॉइड आहे, जॾहिं ॿरे पिए थो वायुमंडल में अची त मेटेरोर आहे, उन खां पोइ जॾहिं अर्थ या ज़मीन ते किरे थो त मेटेरॉइड आहे। सो इहे असांजा 3 नाला थिया। सिंधीअ में जॾहिं लिखंदो त टिनी जॻह ते खिरंदड़ तारो ई हूंदो। उन खां पोइ असां ॾिसूं त असांखे ख़बर आहे त जेके एस्टेरॉइड्स हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि मार्स ऐं जुपिटर जे विच में हिकिड़ो पटो हूंदो आहे जंहिंखे एस्टेरॉइड बेल्ट चवंदा आहिनि। सो उन एस्टेरॉइड बेल्ट में उहे हूंदा आहिनि। सो उन जे करे असां चई सघूं था हीउ जेको बेल्ट ॾेखारियल आहे उहो असां वटि एस्टेरॉइड बेल्ट आहे। सो असां उहो लिखी छॾियूं था हिते एस्टेरॉइड बेल्ट। Question 5. Circle the correct answer of the following questions. सही जवाब ते गोल पाइणो आहे। Which of the following is not a natural satellite? हिननि मां कहिड़ो कुदरती सयारो न आहे? ज़ोर छा थिया न ते नॉट। जवाब जेके ॾिनल आहिनि उहे आहिनि मून यानी चंड, स्पटनिक 1, सैटर्न ऐं कोमेट। कोमेट पुछड़ तारो हूंदो आहे, सैटर्न सयारो आहे, ग्रह। मून जेको आहे उहो सैटेलाइट आहे असांजे धरतीअ जो, ऐं ॿियनि जा बि मून ई हूंदा आहिनि सैटेलाइट सभिनी ग्रहनि जा। स्पटनिक छा आहे? स्पटनिक मसनूई सयारो आहे जेको सोवियत यूनियन 1957 में ख़िला में मोकिलियो हो ऐं इहो पहिरियों मसनूई सयारो हो जेको ख़िला में वियो हो। सो हिन में दायरो ज़ाहिरा लॻंदो या सर्किल लॻंदो स्पटनिक 1 ते। ॿियो सवाल आहे अर्थ ऑब्जर्वेशन सैटेलाइट्स आर यूज्ड फॉर टीवी सिग्नल ब्रॉडकास्टिंग, यानी ज़मीन जे मुशाहिदे वारा सैटेलाइट जेके आहिनि उहे टीवी सिग्नल जे ब्रॉडकास्टिंग लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, या मैपिंग लाइ नक्शा ठाहिण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, या टेलीकम्युनिकेशन लाइ मुवासिलात लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, या स्पेस एक्सप्लोरेशन लाइ यानी ख़िला जी जांच पड़ताल लाइ ऐं उनजी स्टडी लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। अर्थ ऑब्जर्वेशन असांखे ख़बर आहे छा हूंदी आहे। ऑब्जर्वेशन जो मतिलबु आहे मुशाहिदो। ज़मीन जे मुशाहिदे करण सां असां नक्शा ठाहींदा आहियूं। सो हिते जवाबु थींदो असांजो जवाबु मैपिंग वारो। Global Positioning System (GPS) is used to launch artificial satellites, provide weather forecasting, identify the location of objects on Earth, collect information about planets and sun. मसनूई सयारनि खे हवा ख़ला में मोकिलण लाइ इस्तेमालु थींदो आहे छा, या अॻकथी मौसमी अॻकथीअ लाइ इस्तेमालु थींदो आहे, या कंहिं शइ जे मौजूदा हंध जी ख़बर ॾियण लाइ त ज़मीन में किथे आहे उहो इन लाइ इस्तेमालु थींदो आहे, या सिज लाइ ऐं सिज जी ऐं ॿियनि ग्रहनि जी मालूमात ॾियण लाइ इस्तेमालु थींदो आहे। पोज़ीशनिंग जो मतिलबु आहे जॻह या बीहक या हंधि। सो उन हिसाब सां सी जेको आहे उनखे असांखे सर्कल करणो पवंदो, छो त ग्लोबल पोज़ीशनिंग सिस्टम असांखे ॿुधाईंदो आहे त का शइ कहिड़ी जाइ ते कंहिं हंध ते
धरतीअ ते मौजूदु आहे। Question 6. Mark tick in the correct box to indicate characteristics of asteroids, comets, and meteors. हेठनि सवालनि में असांखे गिरहड़ा, पुछड़ तारा ऐं खिलंदड़ तारा मिलियल आहिनि, उन जूं ख़ासियतूं मिलियल आहिनि। जेके ख़ासियतूं उन सां लागू थियनि थियूं उन ते असांखे उन जे खाने में टिक लॻाइणो आहे। असां उनखे अंग्रेज़ी में कंदासीं। Appears as a streak of light on the sky. आसमान में लाट वांगुरु नज़र ईंदो आहे। लाट वांगुरु नज़र अचण वारी शइ आहे meteor. Frozen ball of dust or dirty snowball. ॼमियल गोले वांगुरु बर्फ़ानी गोलो हूंदो आहे। कोमेट जे मर्कज़ जे मथां जेको कोमा लॻल हूंदो आहे उहो बर्फ़ानी गोलो हूंदो आहे, उनजे करे हीउ थींदो कोमेट। Visible on the sky through our naked eyes. असां दूरबीन जे इस्तेमाल खां सवाइ या ॿिए कंहिं औज़ार जी मदद खां सवाइ ॾिसी सघंदा आहियूं आसमान में। हिकिड़ो त मिटियोर हूंदा आहिनि जेके असांखे ॾिसण में ईंदा आहिनि, खिलंदड़ तारा, ऐं ॿियो पुछड़ तारा जेके आहिनि, हेली वारो पुछड़ तारो असांखे ॾिसण में ईंदो आहे बग़ैर दूरबीन जे। सो हिकिड़ो थियो कोमेट ऐं ॿियो थियो मिटियोर। मेड अप ऑफ रॉक। सभई आसमानी जिस्म मलबो आहिनि प्लैनेट्स जो यानी ग्रहनि जा, ऐं उन्हनि जा बचियल टुकड़ा आहिनि, उनजे करे उहे सभु पथर मां ठहियल आहिनि, रॉक मां ठहियल आहिनि, पथरीले जिस्म मां ठहियल आहिनि। सो असां टिक लॻाईंदासीं एस्टेरॉइड ते, कॉमेट ते ऐं मेटियोर ते। लुक्स लाइक अ लॉन्ग हेयर स्टार। टिघनि वारनि वारो तारो हूंदो आहे। टिघनि वारनि वारो यानी टिघे पुछ वारो, सो इहो हूंदो आहे पुछड़ तारो। इहो हिकिड़ो पुछड़ वारो आहे। ऑर्बिट्स द सन। सभई आसमानी जिस्म सिज जी चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि, उनजे करे टिक लॻंदो एस्टेरॉइड ते, कॉमेट ते ऐं मेटियोर ते। हेली इज़ वन एग्ज़ाम्पल ऑफ, हिन महिल असां हेली जो नालो वरितो। हेली कॉमेट आहे जेको असांखे हर 76 सालनि जे बाद नज़र ईंदो आहे। रेमनंट्स ऑफ लेफ्ट ओवर पीसिस, रेमनंट्स और लेफ्ट ओवर पीसिस ऑफ प्लैनेट्स। गिरहनि बचियल मलबो या फिटी करे ज़रड़ा या टुकड़ा हूंदा आहिनि। असांखे ख़बर आहे सभु कुदरती आसमानी जिस्म गिरहनि मां बचियल टुकड़ा हूंदा आहिनि, उनजे करे टिक लॻाईंदासीं एस्टेरॉइड ते, कॉमेट ते ऐं मेटियोर ते। ऑफ्टन कॉल्ड शूटिंग स्टार्स। शूटिंग स्टार्स असां मेटियोर खे चवंदा आहियूं, छो त उहो बाहि जो गोलो हूंदो आहे। यूजुअली बर्न्स अप when enters into earth atmosphere. घणो करे ज़मीन जे माहौल में यानी वायुमंडल में दाख़िल थियण सां ॿरी पवंदो आहे ऐं उते ॿरी ख़तम थींदो आहे। अहिड़ो हूंदो आहे मेटियोर जेको मथे ई ॿरी भस्म थी वेंदो आहे। Tail appears as it gets closer to sun. हुनजो पुछ नज़र ईंदो आहे जॾहिं उहो सिज जे वेझो ईंदो आहे। पुछ छाजो हूंदो आहे? पुछ त सिर्फ़ु पुछड़ तारे जो हूंदो आहे जेको कोमेट आहे। Mainly found between orbits of Mars and Jupiter. असां पोइ सवाल में ॾिठो, पहिरियों जेको हिन सबक जो पहिरियों सवाल उन में त एस्टेरॉइड बेल्ट हूंदो आहे यानी ग्रहण वारी पट्टी हूंदी आहे, उन में छा हूंदा आहिनि? ग्रहण हूंदा आहिनि, एस्टेरॉइड्स। Sometimes appears in the form of shower on sky. कॾहिं कॾहिं आसमान में फुहारे वांगुरु या मींहं वांगुरु नज़र ईंदा आहिनि। मिटियोर शावर हूंदो आहे, उनजे करे सिर्फ़ु मिटियोर ते टिक लॻंदो। Takes so many years to complete its one orbit. पंहिंजे हिकिड़े मदार जे या हिकिड़ो चकर पूरो करण में सिज जी चौधारी केतिरा ई साल लॻंदा आहिनि। असांखे ख़बर आहे त कोमेट्स हूंदा आहिनि जेके शॉर्ट पीरियड कॉमेंट्स हूंदा आहिनि, उहे 200 सालनि में चकर पूरो कंदा आहिनि, ऐं जेके लॉन्ग पीरियड हूंदा आहिनि उहे 200 सालनि खां वधीक मुदे में चकर पूरो कंदा आहिनि। सो अहिड़ो आसमानी जिस्म जेको वॾे मुदे में आसमान जी चौधारी चकर पैदा करे थो, उहे आहिनि कोमेट्स यानी पुछड़ तारा। सवाल 7 आहे सी द फॉलोइंग पिक्चर्स केयरफुली एंड लेबल देयर नेम्स। हेठियूं तस्वीरूं चङी तरह सी उन ते संदन नालनि जा लेबल लॻायो। सो खाना ख़ाली आहिनि, उन ते असांखे हिननि शयुनि जा नाला लिखणा आहिनि। हीअ छा आहे कि छा जी तस्वीर आहे? असांखे ख़बर आहे त इहा तस्वीर आहे सैटेलाइट जी, वधीक सही तरीक़े सां चइजे त मसनूई सैटेलाइट जी
यानी हथरादो सियारे जी आर्टिफिशियल सैटेलाइट। ऐं ही कंहिंजी तस्वीर आहे, असां ॾिठो त इहे उहे माण्हू आहिनि जेके ख़िला में वेंदा आहिनि। सो इनखे असां ॿ नाला आहिनि अंग्रेजी में, उनखे या त एस्ट्रोनॉट चइबो आहे या कस्मोनॉट चइबो आहे। उन खां पोइ असां ॾिठो त ही उन मसनूई सियारे जी शिकिल आहे जेको पंहिंजो गर्दिश 24 कलाकनि में पूरी कंदो आहे ऐं ज़मीन में ईअं लॻंदो आहे त हिकिड़ी जाइ ते बीठल आहे ज़मीन तां ॾिसबो त। इनखे असां जियो स्टेशनरी या जियो सिंक्रोनस सैटेलाइट चवंदा आहियूं। यानी हीअ जेको ऑर्बिट ठहियल आहे उहो जियो स्टेशनरी ऑर्बिट आहे, जेको जंहिंमें 24 कलाकनि में मुदत पूरी थिए थी। ऐं हीअ छा आहे? हीअ त हिन में कैप्सूल आहे जंहिंमें असांजो मसनूई सियारो लॻल हूंदो आहे ऐं ही रॉकेट हूंदा आहिनि जेके हुनखे ख़िला में मदार में पहुचाईंदा आहिनि। सो हीअ असां वटि आहे रॉकेट। ॿारो उन ते असां पंहिंजो अॼोको सबक़ु मुकमल कयोसीं। उन सां गॾु असां बाबु पूरो कयो ऐं कोर्स खे बि मुकमल कयोसीं। हाणे जॾहिं असां साइंस जो कोर्स मुकमल करे चुका आहियूं त इनशा असां इम्तिहान ॾेई सुठनि नंबरनि सां पास थी सुठियूं मार्कूं खणी इनशा 7 दर्जे में वेंदासीं। यूट्यूब जे चैनल ते ऐं सिंध ऑनलाइन स्कूल जी वेबसाइट ते 7 दर्जे जा बि सबक़ अथव। सो जॾहिं 7 दर्जे में अचो त उहे सबक़ ज़रूरु ॾिसिजो, उहे तव्हांखे पंहिंजी पढ़ाईअ में मदद कंदा। ऐं चैनल सब्सक्राइब करणु न विसारिजो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।